सिंध टीवी न्यूज़ नेटवर्क 12-6 डिसंबर ते सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे सॾ ते सॼी सिंध समेत तालको कोट ग़ुलाम अहमद पिणु सक़ाफ़ती रंगनि सां निकिरी पियो आहे। क़ौमी काज सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ तालके कोट ग़ुलाम अहमद में SOPs ते सक़ाफ़ती तक़रीबूं मुनक़द करणु ऐं मचकचेरियूं करण जो सिलसिलो ज़ोर वठी वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ जे सॾ ते ॻोठ हाजी मोहम्मद अली कालरू में सैफ जे परवेज़ अली मेमोरियल पब्लिक स्कूल में हर साल वांगुरु हिन साल बि स्कूल ऑपरेटर रज़ा मोहम्मद कालरू, हेड मिस चमन ज़ैब, मिस फातिमा, मिस रईसा, टीचर पूनम चंद ऐं ॿियनि पारां SOPs ते सक़ाफ़ती रंगनि सां झिरकियल तक़रीब जो इनकाद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि मुमताज़ अली उर्फ़ गमन कालरू, आबिद ख़ासकी अली, मास्टर अब्दुल्ला परियार, नूर मोहम्मद बबर, इमरान बबर समेत शागिर्दनि, वालिदनि, उस्तादनि सक़ाफ़ती वेस वॻा मास्क पहिरे शिरकत कई। मुनक़द कयल सक़ाफ़ती तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि सक़ाफ़ती तक़रीरूं, नज़म, टेबलो पेश करे तक़रीब खे 4 चंड लॻाए छॾिया। सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले सिंध जी रीता सिक भरी पीता नची नची यारो अंत एकड़ो ही नारो जॾहिं असां ॿुधंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं या चवंदा आहियूं त असांजी ज़हन में 2 शयूं ईंदियूं आहिनि, टोपी ऐं अजरक। टोपी ऐं अजरक सिंध जी सक़ाफ़त मुंहिंजे दरे खां पोइ पुराणी आहे। जॾहिं असां उन ज़माने खां असांजी सक़ाफ़त सिंधी टोपी रही आहे, उन खां अलावा उनजो अंदाज़ो उन ॻाल्हि मां लॻाए सघे थो त मुंहिंजे दरे मां हिकिड़ी मूर्ति मिली, पूरो जी मूर्ति मिली, जंहिंखे हिकिड़े क़िस्म जी चादर ओढ़ियल हुई, उहा बि हिकिड़ी क़िस्म जी अजरक हुई। I am Nayan, son of Tulsidas and from class 4. Today we celebrate Culture Day, and celebration actually boosts our well-being. Culture of Sindh. The day is celebrated all over Sindh and among the Sindh and around the world. And the day of culture, Sindhi people wearing cultural dresses with Sindhi topi, ajrak and traditional dresses. Celebration of this day to demonstrate the peaceful identity of Sindhi culture and acquire the attention of the world towards the rich heritage and culture of Sindh. People across Sindh exchange gifts of ajrak and topi at various ceremonies. The word Sindh is derived from Sanskrit term Sindhi, literally which means river. Sindh is essentially part of Indus River Delta and has derived its name from that river. The culture of Sindh has its roots in the Indus Valley civilization. Sindh has been shaped by largely desert region. The natural source it had available and continuous found influence. Significance of Sindhi culture.
honor the heritage and civilization of Indus Valley civilization observed by people of Sindh, Pakistan and by Sindhi community all over the world. सिंध जा ॿेट जेको आहिनि सो सिंध जी मिल्कियत आहे ऐं ख़ुदारा इन्हनि खे तबाह न कयो ऐं इन जी मिल्कियत जेको आहे सो लुटी पई वञे जीअं मोहन दड़ो आहे या पंहिंजो कारूंजर आहे जबल उन्हनि खे जेको सो खोटे करे अलाए केॾा खयो पियो वञे त सिंध खे उनजो को हिसो पती मिले ई कोन थो ऐं ताज़ो जेको कोयले मंझां लाइट बि पैदा कई पई वञे उहो सिंध खे त मिली न आहे अलाए केॾां पई वञे छा असां सिंधियुनि जो हक़ न आहे छा इन ते ऐं सिंध टीवी वारनि जेको आहे सो इन इशू ते जेको सो तमामु सुठो कमु कयो। सिंध जे सकाफ़त जे ॾियारे सां जेको न सिंध जा ॿेट ऐं सिंध जी जेका मिल्कियत आहे उहा सिंध जी आहे। असां हर जेको वॾा जेके असांजा जेके दोस्त आहिनि या जेके असांजे मुल्क जा जेके वॾा कमु कंदड़ आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त हिननि जेको सिंध जे ॿेट ते ऐं सिंध जी मिल्कियत ते कॾहिं बि जेको आहे न हू जेको कब्ज़ो या ॿी का शइ असां कॾहिं बि मंज़ूरु कोन कंदासीं ऐं सिंध जा ॿेट ऐं सिंध जी ज़मीन सिंध जी मिल्कियत आहे इहा असां सिंधियुनि जी जेको मिल्कियत आहे इन ते असां को कंप्रोमाइज़ के असां कॾहिं बि कोन कंदा। किसी भी कौम की जो सकाफ़त जो होती है वो कौम जो है अपनी सकाफ़त की वजह से पहचानी जाती है और हमारी जो सकाफ़त जो है वो सिंधी टोपी और अजरक है और उसी सकाफ़त को मनाने के लिए हम यहाँ आज परवेज़ अली मेमोरियल पब्लिक स्कूल के अंदर जमा हुए हैं। सिंधी टोपी अजरक हम मनाया है बच्चों ने और बच्चों ने बहुत मेहनत की, बहुत कोशिश की। कोरोना के हवाले से ये कहूँगी कि मेहरबानी करके गवर्नमेंट जो है वो स्कूल को इतना बंद ना करे क्योंकि इसमें है बच्चों का लॉस। बच्चे 6-6 महीने 2-2 महीने घर से बाहर रहेंगे, वो घर पे ना ही पढ़ते हैं और गांव के बच्चे जो है वो बिल्कुल भी नहीं पढ़ते हैं। तो मेहरबानी करके गवर्नमेंट से यह है अपील कि वो स्कूल को बंद ना करे, ज़्यादा से ज़्यादा बंद ना करे और ऐसे SOPs पे अमल करवाएं ताकि स्कूल भी बंद ना हो और बच्चों की पढ़ाई का लॉस भी ना हो। ॿिए पासे सन टीवी न्यूज़ नेटवर्क जे सॾ ते डोमेल मौरी शहर में पिणु नाले वारे शाइर मोहम्मद यूसुफ सोलंकी पारां सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई जंहिंमें शाइरनि ऐं फनकारनि बरकत ॾिए थो, सोबत ॾिए थो, गुल ॾिए थो, सकाफ़ती सुर विखेरे सिंधी सकाफ़त खे भेटा पेश कई। चौ तरफ चारे कुंडूं आ गुल चमन गुलजार सिंध। चौ तरफ चारे कुंडूं आ गुल चमन गुलजार सिंध। लाड़का चौथर उतर है लाड़का चौथर उतर आहेर ऐं हुबकार सिंध। चौ तरफ चारे कुंडूं आ गुल चमन गुलजार सिंध। पूनम परदे सकई वर वर डिठा मुँह वे सकई दी पूनम परदे सकई वर वर डिठा मुँह वे सकई दिल रुबा हुआ दे सकई मुँह खे लगी मदार सिंध। दिल रुबा हुआ दे सकई मुँह खे लगी मदार सिंध। लाड़का चौथर उतर है लाड़का चौथर उतर आहेर ऐं हुबकार सिंध। आहेर ऐं हुबकार सिंध। कासद मुंहिंजो पिरी आ सो चंड जे नमूने। कासद मुंहिंजो पिरी आ सो चंड जे नमूने। बोली जंहिंजी मिठी आ बोली जंहिंजी मिठी आ साखंड जे नमूने। कासद मुंहिंजो पिरी आ सो चंड जे नमूने। कासद मुंहिंजो पिरी आ सो चंड जे नमूने। वासी गवार हूंदसि हथ में रुमाल हूंदसि। वासी गवार हूंदसि हथ में रुमाल हूंदसि। अख में खुमार हूंदसि अध निंड जे नमूने। अख में खुमार हूंदसि अध निंड जे नमूने। इहो उनजो मट कोन्हे, इहे फिरका फेर असां वटि कोन्हे। हीउ त मेलो आहे मोहबत वारनि जो, हिते केर बि कंहिंखां घटि कोन्हे।
बोल साहब चए थो दोस्त भायम दिल बचाया कंहिं पर इन तीर खां, तुंहिंजे अखियुनि जे तीर खां कीअं बचां। सोचियमि दोस्त भायम दिल बचाया कंहिं पर इन तीर खां, पर फटे फारूं कयो तीर अॻु तदबीर खां। दोस्त भायम दिल बचाया कंहिं पर इन तीर खां। तोखे मुश्किल मन ॻंढण मूं जहिड़े मिसकीन सां। इहो वाक़ई तुंहिंजे लाइ मसइलो असीं ग़रीब माण्हू। तोखे मुश्किल मन ॻंढण मूं जहिड़े मिसकीन सां, पर मूंखे बि मुश्किल दिल बचाइण थी ज़ुल्फ़ जे ज़ंजीर खां। दोस्त भायम दिल बचाया कंहिं पर इन तीर। ख़ाली आहे ख़्वाब दुनिया पर पई ख़बर कंहिं ख़ासि खे। छो त माण्हू सम्झे थो मूंखे दुनिया में हमेशह रहणो आहे। ख़ाली आहे ख़्वाब दुनिया पर पई ख़बर कंहिं ख़ासि खे। असुल नाहे आम वाक़ुफ़ तंहिं संदे ताबीर खां। आहे आख़िर कौल आमद हे मदा बाबत मुस्तफ़ा, त नाहे मालिक खे मिठो ॿियो को मुहम्मद मीर खां। सिंध जा जेके ॿेट आहिनि, सिंध जी ज़मीन जेका आहे उहा सिंध जी आहे। तंहिंजे करे आउं इहो ई चवां थो भई सिंध असांजी आहे। सिंध असांखे अलाह पाक ॾिनी आहे। असांजे ॾाॾनि 5000 साल खां अॻे वठी सिंध जी असां सां रही आहे। तंहिंजे करे हिते जी जेका बि शइ जेका ज़मीनी आहे या दरियाई आहे या कारूंजर जबल आहे, उहो सभु असांजो आहे, असांजी ज़ाती मिल्कियत आहे। उहा उनखे जेकॾहिं विकिणी कंहिं धारियुनि खे ॾिनो थो वञे त इहो मुनासिबु न आहे। ऐं धरती खे माउ जो लफ़्ज़ पहिरियों दफ़ो सिंधी माण्हुनि ईजाद करे इहो चयो त धरती माउ आहे। तंहिंजे करे जेकॾहिं धरती माउ आहे त पोइ सिंधू दरिया जो पाणी हिनखे असीं पंहिंजी माउ जी थञ वांगुरु सम्झूं था ऐं पंहिंजी माउ जी हिफ़ाज़त असीं कंदासीं ऐं करणु ॼाणूं था। सिंध टी वी माशाल्लाह हर साल सिंध सकाफ़त दिहाड़े ते सिंध टी वी इहो बहितरीनु प्रोग्राम कंदा आहिनि ऐं असीं सभु जी गॾिजी मल्हाईंदा आहियूं। ऐं हिन साल त जीअं त इहे कारूंजर जबल विकिणण जी साज़िश कई वई आहे, ॿाहिरि ॾिनो वियो आहे ऐं सिंध जा ॿेटनि ते बि नुक़सानु कयो अथनि। उनजी असीं सख़्तु मज़म्मत करियूं था ऐं इनशाअल्लाह असांजी सिंध अमड़ आहे, सिंध जी जल आहे, हुनजी हिफ़ाज़त करणु असां ॼाणूं था ऐं बेशक कंदासीं। अगरि उन ते हिननि हथ न कढिया त पोइ असांखे मजबूरन ॿाहिरि निकिरणो पवंदो इनशाअल्लाह। हर साल वांगुरु हिन साल बि माशाल्लाह तमामु बहितरीनु नमूने सिंध टी वी वारा कमु करे रहिया आहिनि ऐं सुठे नमूने सिंध जो मज़मून माशाल्लाह सुठो रखियो आहे। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियतनि। सही ॻाल्हि आहे, सिंध असांखे धरती अलाह पाक ॾिनी आहे ऐं उहा त असांजो ई हक़ थिए थो। ऐं जेके हींअर कारूंजर आहिनि, कारूंजर थी वियो, ज़मीनी मिल्कियत थी वई ऐं दरियाए सिंध थी वियो, इहो त माशाल्लाह अलाह पाक ॾिना आहिनि। ऐं सिंध सां असीं प्यारु करियूं था। जेकॾहिं उनखे केरु धार करण थो चाहे त इहो मुनासिबु कोन्हे। सन टी वी न्यूज़ नेटवर्क जी आजाद कंदे तालके कोट गुलाम मोहम्मद वासिन 6 डिसंबर ते क़ौमी काज सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान पिणु कयो। कैमरामैन शाहिद ख़ासकेली सां गॾु जावेद कालरो, सन टी वी न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।